अता मोहम्मद सोलंकी कल इन रियाज़ चांडियो के ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणा आया। उन हिसाब सां रियाज़ चांडिया जो पीउ तव्हांजो नालो छा आहे साईं? ग़ुलाम क़ादिर भी हिते मौजूदु आहे। उन खां बि असां पुछंदासीं त असुल में अता मोहम्मद जी एहतजाज में उन्हनि जे इल्ज़ामनि में केतिरे हद ताईं हक़ीक़त आहे या हू सही पियो चवे या कूड़ पियो ॻाल्हाए? जी साईं ग़ुलाम क़ादिर। मुंहिंजो पुटु जेको आहे सही थो ॻाल्हाए। हे कमुकार न आहे कंदो। छोकिरा नंढा नंढा जेके पाले उहो खयो वठंदो आहे। हिन जेका आहे पंहिंजी ख्वाहिश कंहिंजा छोकिरा पालींदो आहे। हाँ छोकिरा कोलाची उन्हनि खे पाले वरी उन्हनि खां चोरियूं थो कराए। हाणे बि माना वॾो गैंग चोरी जो कमरो ठहियो पियो अथसि घर में, जेको चोरीअ जे लाइ पाले उन्हनि खे चोरियूं थो सेखारे, फुरूं थो कराए, मोटरसाइकिलियूं माण्हू खां चौक ते उन्हनि खे पाले उन्हनि खां चोरियूं थो कराए। उन्हनि जा वारस उन्हनि जा मालिक उन्हनि खे जॻहियूं ॾिनियूं अथई। अच्छा उन्हनि खे जायूं ॾिनियूं अथई। तव्हां इंक्वायरी कयो उहे जायुनि में हाणे उहे कोलाची वेठा आहिनि हींअर जेके जिन उहे चोरियूं थो कराए पियो। हा दादा वधीक तव्हां ॿुधायो। मक़सदु की इन्हनि जी इल्ज़ामनि में का बि हक़ीक़त न आहे। रियाज़ चांडिया जी जेका बि प्रॉपर्टी आहे हिन पंहिंजी महिनत सां पाण ठाही। ठीकु।